अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां आहियां जो मेज़बान मिराज हबीब। मुल्क में मईशत जी सूरत हाल ख़तरनाक हद ताईं पहुची चुकी आहे। हुकूमत मईशत जी बहितरी लाइ को बि किरदार अदा न करे सघी आहे। हुकूमत मुसलसल दुबण में फासी रही आहे। मिफ्ता इस्माइल खे हटाए इसाक डार खे आणण जो फ़ैसिलो बि हिन वक़्त ताईं दुरुस्त साबित नाहे थी सघियो। हिन वक़्त मुल्क डिफॉल्ट थियण जो ख़तरो वधी चुको आहे। परॾेही नाणे जी मटासटा जा वसीला छॾाई $2 अरब ताईं पहुची चुका आहिनि, जिन मां बि अध खां वधीक पैसा चाइना ऐं सऊदी अरब जा आहिनि, जेके इस्तेमाल नथा करे सघजनि। फॉरेन एक्सचेंज रिजर्व्स जेके सिर्फ़ 5 हफ़्तनि जा वञी बचा आहिनि। IMF सां 9 ऐं 10 जाइज़ा इजलास न थी सघियो आहे। वेतर IMF तरफ़ां वधीक ॾुखिया शर्त रखिया विया आहिनि। हुकूमत लाइ ॿिन्ही पासे सियासी नुक़सान। IMF जे शर्तनि ते अमल करण सां महांगाई जो तूफ़ान ईंदो। अमल न करण जी सूरत में मुल्क डिफॉल्ट थियण जो ख़तरो मौजूदु आहे ऐं मुल्क में डॉलर जी क़ीमत इंटर बैंक में $226 आहे, जिन ते ओपन मार्केट में साॻियो ई डॉलर 250 खां बि वधीक मिली रहियो आहे। डॉलर मुसलसल अफ़गानिस्तान स्मगल थी रहिया आहिनि। मुल्क में मजमूई तौर ते महांगाई 30% खां बि वधी चुकी आहे। आम वापे जे शयुनि में मुसलसल इज़ाफ़ो थी रहियो आहे। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में अटो फ़ी किलो 150 ताईं पहुची चुको आहे। आम वापे जे शयुनि में ख़तरनाक हद ताईं इज़ाफ़ो मुसलसल वधी रहियो आहे। मार्च ताईं हुकूमत खे $8 अरब कर्ज़ वापसि करणो आहे। मुल्क में पहिरियों भेरो शहरी इलाइक़नि खां वधीक ॻोठाणनि इलाइक़नि में महांगाई थी आहे। मुल्क में बरसाती बोर्ड जी तबाही सबबि $30 अरब जो नुक़सान थी चुको आहे। हुकूमत जे 8 महीननि दौरान का बि बहितरी हिन वक़्त ताईं नज़र नथी अचे। सूरत हाल बेहतर ख़तरनाक थी चुकी आहे। इमरान ख़ान जी हुकूमत में दावाऊं कंदड़ तजुर्बेकार हुकूमत हिन वक़्त ताईं मुआशी मैदान में नाकाम नज़र अची रही आहे। GDP ग्रोथ 2% ताईं सुकिड़जी चुकी आहे, जॾहिं त काल्ह वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां बि इहो एतिराफ़ कयो वियो त IMF जा ॾुखिया शर्त तस्लीम कया वेंदा, जंहिंसां वधीक महांगाई अची सघे थी। अॼु नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार पारां बि ॻाल्हि ॿोल कई आहे, उहा बि अवां जे साम्हूं रखंदासीं। हिन वक़्त जेका ग्राउंड ते सूरत हाल आहे उहा इन हद ताईं ख़तरनाक थी चुकी आहे जो का बि मुल्क अंदरि नज़र न पियो अचे त हुकूमतुनि जो कंहिं शइ ते कंट्रोल हुजे। पंहिंजी मर्ज़ी सां फ़ैसिला थी रहिया आहिनि। मुल्क अंदरि का बि प्राइसिंग कंट्रोल अथॉरिटी नज़र नथी अचे। माफ़ियाउनि जो राज हर पासे खां नज़र अचे थो। डॉलर न हुजण सबबि कंटेनर हिन वक़्त बि पोर्ट ते फाथल आहिनि। केतिरियूं कंपनियूं पाकिस्तान छॾे चुकियूं आहिनि। वधीक कंपनियूं पाकिस्तान छॾण जो इरादो रखनि थियूं। ईंदड़ ॾींहं अञा वधीक ख़तरनाक थी सघनि था। पाण हिन सॼी सूरत हाल जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरियां ॾिसूं था अॼु इसाक डार इन बाबति छा चयो आहे त मुल्क जो डिफॉल्ट थींदो। इन बाबति इसाक डार जो छा चवणु अचो थो ॾिसो। इसाक डार जी ॻाल्हि ॿोल ॿुधी सूरत हाल हिन वक़्त बहितर न आहे। हुकूमत खे इहा शइ सम्झ में अची चुकी आहे। ईंदड़ ॾींहं बहितर ख़तरनाक नज़र अचनि पिया। इन क्राइसिस मां हुकूमत कीअं निकिरंदी ऐं जेके सभु मामला अवां जे साम्हूं रखियासीं उन बाबति पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे मुआशी माहिरान मोहतरम जनाब आगा अमाद नबी साहब ऐं असांखे फोन लाइन ते जॉइन कयो आहे डॉक्टर अयूब महर साहब। अवां ॿिन्ही जी वॾी महिरबानी जॉइन करण जे लाइ। आगा साहब, मां अवां खां शुरूआत कंदुसि। जे मजमूई तौर ते असां हिन वक़्तु सूरत हाल खे ॾिसूं, 2 सीनारियोज़ असांजे साम्हूं अचनि था। उन में हिकु सीनारियो इहो आहे त हुकूमत ईअं ई शयुनि खे हलणु ॾे त जंहिंसां मुल्क डिफॉल्ट थियण जो ख़तरो ज़ाहिरा वधी सघे थो। ॿियो सीनारियो आहे IMF जेके ताज़ो ई शर्तनि में इज़ाफ़ो कयो आहे, जंहिंमें एनर्जी सेक्टर जे हवाले सां कुझु टाइटनेस असांखे नज़र अचे थी। इन्फ्लेशन वधीक अचण जो उन सां वाज़े तौर ते इम्कान आहे ऐं उन सां गॾोगॾु एहतसाब जे अमल खे बहितर करण समेत मुख़्तलिफ़ मामला उन में IMF पारां शामिल कया विया आहिनि। अवां छा था सम्झो हिन वक़्तु कहिड़ी इकोनॉमी जी मजमूई तौर ते सूरत हाल आहे ऐं जेका इसाक डार दावा करे पियो त असां डिफॉल्ट न थींदासीं, अवां खे लॻे पियो त उन तरफ़ मामला वञनि पिया? अस्सलाम वालेकुम सर, मां पहिरीं कोशिश कंदसि कि नंबर्स जे मथां ॻाल्हि कयां। नंबर्स खां पोइ मां तव्हांखे इन जे बारे में पूरो सिनेरियो ॿुधायां थो। मां पहिरीं ॻाल्हि कंदसि टॉप 5 एक्सपोर्ट्स जी, जेका असां हिते एक्सपोर्ट कंदा आहियूं, कंहिं मुल्क में कंदा आहियूं। असां US खां खे एक्सपोर्ट कंदा आहियूं 18.63%, चाइना खे कंदा आहियूं 8.4%, UK खे कंदा आहियूं 7.6%, जर्मनी खे 6.2% ऐं UAE खे 4.9%। ऐं हिन जे अगेंस्ट में असां जेको इम्पोर्ट कंदा आहियूं उहो टॉप 5 इम्पोर्ट्स जे कंट्री खां कंदो आहियां मां, पाकिस्तान, जंहिंमें चाइना अथव 27.28%, UAE अथव 9.8%, US 5.6%, इंडोनेशिया 5.2% एंड सऊदी अरेबिया 4.14%।
हाणे ॻाल्हि कयूं था इसाक डार साहब जी। हींअर जेकी कंडीशन आहे उन में करंट अकाउंट डेफिसिट असांजो नैरो थियो आहे। जेकी जुलाई खां अक्टूबर जी रिपोर्ट स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान ज़ाहिर कई आहे उन में 47% असांजो हींअर करंट अकाउंट डेफिसिट नैरो थियो आहे स्टेट बैंक जे हिसाब सां। ऐं इहो कॉन्ट्रैक्ट थियो आहे 2.82 बिलियन जे हिसाब सां, जेको फर्स्ट मंथ कंपेयर कयूंसीं पुराणे खां 531 बिलियन खां असां 2.82 हींअर पे ऑफ कया आहिनि जेके लास्ट फिस्कल ईयर जे मुक़ाबले में आहिनि। अॻियां वधूं था, ही सिग्निफिकेंट फॉल आयो छाजे करे आहे? इहो सिग्निफिकेंट फॉल आयो आहे असांजो इम्पोर्ट बिल खे कर्टेल करण लाइ। ऐं इम्पोर्ट बिल असांजो 16% हींअर किरियो आहे। लास्ट 21.09 बिलियन थियो आहे फर्स्ट 4 मंथ्स में करंट ईयर जे, जेको 25.08 बिलियन हो सेम पीरियड में। एक्सपोर्ट असांजी नॉमिनल वधी आहे, को वधीक फ़ाइदो उन में न थियो आहे, 9.56 बिलियन। जेकी मां ॻाल्हि हमेशह चवंदो हुअसि कि रेमिटेंसिस तव्हांजा हिकिड़ो बेनिफिट आहे। रेमिटेंसिस खे तव्हां ईअं न कंसीडर कयो कि उहो तव्हांखे सेवियर, उहो तव्हांखे सेव करण लाइ कंहिं पर्पज़ लाइ ईंदो आहे, लेकिन रेमिटेंसिस तव्हांजा हिन दफ़ो जेके डिक्लाइन थिया आहिनि हू 8.6% खां थिया आहिनि, जेको वॾो फिगर आहे हींअर। हिन जो मतिलबु 9.9 बिलियन हींअर तव्हां वटि आहिनि एज़ कम्पेयर टू 10.83 बिलियन जेको तव्हांखे लास्ट ईयर मिलिया हुआ। ऐं करंट अकाउंट डेफिसिट तव्हांजो 547 मिलियन आहे, जेको वाइड थी वियो आहे हींअर 363 मिलियन त हींअर उनखे चयो आहे। हाणे ॻाल्हि कयूं था इसाक डार साहब जी ॻाल्हि ते। डेडलॉक त तव्हांजो बरक़रार थी चुको आहे IMF सां गॾु। IMF जी जेकी मीटिंग आहे उहा आहे मार्च में। सो हिन जो मतिलबु इहो आहे कि असां हिन इकोनॉमिक सिचुएशन खे मार्च ताईं कैरी नथा करे सघूं। हुन जूं छोकी करंट इकोनॉमिक सिचुएशन गुड न आहे। हुन जा ॿ मेन रीज़न्स आहिनि। मां ॿिनि रीज़न्स जे बारे में तव्हांखे ॿुधायां थो, जंहिंमें हाणे गवर्नमेंट खे सीरियस डिसीजन्स खणणा आहिनि। उन में पहिरियों इहो आहे कि सॉवरन डेट आहे। सॉवरन डेट में असां डिफॉल्ट न कंदासीं, हू असां सेव करे वेंदासीं। ॿियो ऑप्शन इहो आहे कि टेक्निकल डिफॉल्ट। टेक्निकल डिफॉल्ट असां करे चुका आहियूं। हिन जो मतिलबु इहो आहे कि असांजी LCs जेकियूं आहिनि हू ओपन नथियूं थियनि, लेकिन हुन जो हींअर चयो आहे कि हाणे 2 जनवरी ते असां ओपन कंदासीं ऐं उहे पेंडिंग आहिनि। जॾहिं हू 2 जनवरी ते ओपन कंदा त हिन खे मां हिकिड़ो वर्ड यूज़ कंदसि कि हिननि चयो आहे ठीकु आहे हींअर हिन खे हलाए छॾियो। मीन्स इहो प्रॉपर न आहे। हिकिड़ो हिन खे हिकिड़ो वर्ड यूज़ कंदसि मां, जुगाड़ आहे हिकिड़ो, जेको एडहॉक बेसिस ते हिननि चयो आहे कि LCs ओपन करे हलाए छॾियो। ऐं जॾहिं तव्हां LCs ओपन करे हलाईंदो त हिन में तव्हांखे हाणे सीरियस डिसीजन्स वठणा आहिनि कि कहिड़ी LCs असांखे ओपन करणु खपनि ऐं कहिड़ी LCs असांखे ओपन न करणु खपनि हमेशह लाइ। उहो हिकिड़ो इशू आहे। ऐं तव्हांजो जेको एक्सपोर्टर आहे उहो बि पैसा हाणे रोके करे वेठो आहे, छोकी हुनखे बि मार्केट जेकी पाकिस्तान जी आहे उहा सस्टेनेबल नज़र नथी अचे। जी डॉक्टर साहब बताइएगा, जो इस वक्त सूरत हाल हमें नजर आ रही है मुल्क के अंदर, इसाक डार साहब कॉन्फिडेंट आज नजर आए कि हम डिफॉल्ट की तरफ नहीं जा रहे। दूसरी जानब हम देखें IMF के साथ डेडलॉक और फिर जो मामला है शराइत का, उस पर हुकूमत को पॉलिटिकल नुकसान होगा अगर वो तस्लीम की गई। तो इस वक्त आप क्या फिगर्स देख रहे हैं मुल्क की मुआशी सूरत हाल के? देखिए मेरा सर एक चीज पहले अंडरस्टैंड कर लेनी चाहिए कि जो पाकिस्तान की पूरी इकोनॉमिक हिस्ट्री है जो 75 ईयर्स की, उसमें पाकिस्तान ने बिल्कुल सही कि डिफॉल्ट तो नहीं किया और ना ही इंशाल्लाह अब डिफॉल्ट वाली सिचुएशन आएगी। मसला एक और है कि जब भी इस तरह की क्राइसिस आते हैं, जब डिफॉल्ट का खतरा करीब तरीन आ जाता है, तो हुकूमत कहती है कि हमें मुश्किल वक्त गुजारना होगा, मुश्किल फैसले करने पड़ेंगे। वो वही चीज अब बयान की जा रही है। बल्कि अब ज्यादा इस लिहाज से ज्यादा मुश्किल है कि पहले जो भी मुश्किल वक्त आए हैं, आप देखें कि पाकिस्तान की हिस्ट्री में ढाका फॉल से आप शुरू करें तो 4-5 मरतबा ऐसे क्राइसिस आए हैं। 80s में आया था जब महबूब हक साहब ने बैरर फंड बॉन्ड इशू किए थे। उसके बाद एटमी धमाकों के वक्त न्यूक्लियर वेपन जब हमने डिटोनेशन किया था, जब भी यही वक्त आया था जब फॉरेन करेंसी अकाउंट फ्रीज किए थे। अब तो खैर अब जो सूरत हाल है ये तो बहुत डिफिकल्ट सिचुएशन है। ठीक है, डिफॉल्ट तो नहीं करेगा इंशाल्लाह। मसला ये है कि जिस सख्त सूरत हाल की बात की जा रही है, उस सख्त सूरत हाल के जो इफेक्टिव होते हैं, असल इफेक्टिव, वो अनफॉर्चुनेटली लोअर इनकम ग्रुप के लोग होते हैं। ये उनकी तरफ सारा बर्डन डाल दिया जाता है। अगर IMF से मामला तय नहीं होते तो भी आपको यही सूरत हाल नजर आ रही है? ज़ाहिर दोस्त ममालिक की जाने से भी कुछ नहीं मिल रहा, हालांकि इसाक डार साहब ने कहा था। मेरा क्या, देखिए जिसको हम डिफॉल्ट कहते हैं ना, टेक्निकल डिफॉल्ट, वो इस तरह से उसको हम डिस्क्राइब करते हैं। दो उसके पार्ट होते हैं। एक पार्ट ये होता है कि जो हमें पेमेंट्स करनी होती हैं इंपोर्ट के लिए, जो हमें अदायगियाँ करनी होती हैं, जो हमारे इंडस्ट्री के लोग और इम्पोर्टर्स जो अदायगियाँ करते हैं,
उनके लिए जो LC खोलते हैं उसका एक तरीक़ा कार ये है, हर मुल्क की एक डिफरेंट एवरेज होती है उसके पीरियड की। पाकिस्तान के केस में उसकी एवरेज 6 वीक्स का पीरियड होती है, 6 हफ्तों का। यानी ये 6 हफ्ते इस तरह कैलकुलेट होते हैं कि जब LC खोली जाती है और माल पहुंचता है, उसकी पेमेंट करनी होती है, तो 6 वीक का इसके दरमियान एक गैप आ रहा होता है। तो अगर 6 वीक के इक्वल आपके पास फॉरेन एक्सचेंज रिजर्व मौजूद है, तो जिससे हम इंपोर्ट कर रहे होते हैं उसको यकीन होता है कि मेरी पेमेंट हो जाएगी, क्योंकि पाकिस्तान के बैंकों में 6 वीक के पैसे तो मौजूद हैं, 6 वीक से पहले मेरा माल पहुंच जाएगा और पेमेंट हो जाएगी। लेकिन अगर वो 6 वीक से कम के फॉरेन एक्सचेंज रिजर्व रह जाएं, तो उसको हम कहते हैं कि अब तो यकीनी तौर पे फिर हम पेमेंट नहीं कर पाएंगे, डिफॉल्ट हो जाएंगे। जो जिस तरह की सूरत श्रीलंका में बनी थी, वो वाली सूरत हाल नहीं है अल्हम्दुलिल्लाह। एक चीज ये है कि जो पर इसमें डॉक्टर साहब ये थोड़ा सा क्लियर कीजिएगा मामला। इस वक्त जो रिजर्व की सूरत हाल है वो हमें 6.2 बिलियन के लगभग नजर आ रही है, जो तकरीबन 5 हफ्तों के हैं। उसमें भी ज्यादातर सऊदी अरेबिया और चाइना के रखे हुए पैसे जो सिर्फ रखे गए थे ताकि चीजों को स्टेबल किया जाए, वो इस्तेमाल नहीं कर सकते। मैं कैलकुलेशन पूरी दे रहा हूँ, मैं अखबारी खबरों पे नहीं जा रहा जी। मैं पॉलिटिकल लोगों के बयानात पे बिल्कुल नहीं जा रहा। जो पेमेंट करनी होती है 6 हफ्तों की, उसमें स्टेट बैंक के रिजर्व होते हैं और कमर्शियल बैंक के रिजर्व उसमें शामिल नहीं है जो आप फिक्र दे रहे हैं। कमर्शियल बैंक के रिजर्व भी इंडस्ट्री के लोगों के रिजर्व होते हैं जिन्होंने माल खरीदना होता है, उसको मिला के 6 वीक काउंट किए जाते हैं। लेकिन मसला ट्रेड से नहीं है, ट्रेड डेफिसिट का नहीं है, मसला ये है श्रीलंका में और हम में जो फर्क है जिसकी वजह से ये खतरा ज्यादा महसूस हो रहा है, वो फर्क ये है कि श्रीलंका की गवर्नमेंट ने ऑफिशियल लोन इतने बड़े क्वांटम में नहीं थे जो हमने लोन लिए हुए हैं। खासतौर पे वो लोन जो जिसको हम पेरिस क्लब कहते हैं, कि हमने जो अपने बॉन्ड इशू किए हुए हैं गवर्नमेंट ने, उसकी जो रीपेमेंट होती है, उसका जो इंटरेस्ट होता है, ट्रेड डेफिसिट के अलावा वो एक पेमेंट है वो जो हमें करनी होती है। वो अगर हम पेमेंट ना कर पाए तो उसका ज़ाहिर है IMF जो इमदाद करता है मेंबर कंट्रीज की, वो करता है कि ट्रेड की वो अदायगियाँ करते रहें, उनकी LCs खुलती रहें, उनके इम्पोर्ट्स होती रहें। IMF सिर्फ उस एंगल को देख रहा होता है। ये जो फाइनेंसिंग वाला एंगल है, ये एक अलग सूरत हाल है, ये अलग पोजीशन है और ये यकीनन खतरनाक हो सकती है कि इसमें पिछली हुकूमतें ये करती रही कि इसको रीशेड्यूल करवा लिया करती थी। अभी इसकी रीशेड्यूलिंग भी नहीं हो रही है। सरकार साहब कह रहे हैं हम रीशेड्यूल भी हमें जरूरत नहीं पड़ेगी। ये वो खर्चा है, ये वो पेमेंट है जो ट्रेड डेफिसिट के अलावा है और जो यकीनी तौर पे बर्डन बन रही है। इस बर्डन के लिए जो जिस तरह पहले प्रैक्टिस रही हैं, प्रैक्टिस ये रही है कि गवर्नमेंट जो है वो अगर मार्केट रेट पर डॉलर खरीदती है, इस आर्डर से पिछली हुकूमत ने भी मार्केट से डॉलर बाई करते रहे थे ताकि उसके रेट को, करेंसी के रेट को मेंटेन रखें। अगर उसको गवर्नमेंट बाई करती है क्योंकि गवर्नमेंट को लोन देना है, वापसी करनी है लोन की, इंटरेस्ट भी पे करना है, तो वो जो एक ट्रेड डेफिसिट जब जाकर के मर्ज होगा आपके फिस्कल डेफिसिट में, उस वक्त गवर्नमेंट को एक सख्त सूरत हाल का सामना करना होगा। और गवर्नमेंट बार बार अभी ये टेस्ट कर रही है, ये इस तरह के बयानात आ रहे हैं कि हमें मुश्किल फैसले लेने होंगे। मुश्किल फैसलों का अगर मतलब ये है कि उसका बर्डन लोगों पे जाएगा, टैक्सेस बढ़ेंगे, इन्फ्लेशन बढ़ेगा, तो ये मुश्किल फैसला ये कहते हैं मेरे ख्याल में ये इनके लिए सबसे आसान फैसला होता है, क्योंकि इनको सिर्फ एक नोटिफिकेशन ही तो इशू करना होता है। ज़ाहिर है उस पर मजीद अवाम पर बोझ पड़ेगा। अब आगा साहब अवाम ॿुधाए जो डॉक्टर साहब जेका टेक्निकली कुछ शयूं ॿुधायूं आहिनि डिफॉल्ट जे हवाले सां, उहे जेका हिन वक़्तु सूरत हाल नज़र अचे पई, पाकिस्तान रीशेड्यूलिंग तरफ़ हाणे वञे पियो। ताज़ो ई यूई जा कर्ज़ उहे रीशेड्यूल थिया। उनखां अलावा असां सूरत हाल ॾिसूं पिया IMF सां डिले हुजण जे करे वधीक हिन वक़्तु सूरत हाल ख़तरनाक थींदे नज़र अचे पई। उनखां हटी करे जेको असां मुल्क अंदरि सूरत हाल डॉलर जी ॾिसूं पिया, ज़ाहिर इंटर बैंक में अॼु जो रेट 226 रुपया आहे, पर उहो ओपन मार्केट में असांखे 250 खां वधीक मिले पियो। हुन जो हिकु वॾो सबबु इहो बि आहे त डॉलर अफ़गानिस्तान में बि वञे पियो ऐं मुसलसिल उन में वञण करे जेको रेट आहे उन जे करे बि इकोनॉमी ते असरु पियो आहे। रिमिटेंसिस जो बि मामिलो इन सां ई इन जे करे बि जुड़ियल आहे त हुंडी ज़रिए जेके पैसा आहिनि उहे वधीक अचनि वञनि था, छो त जेको हिकु सिस्टम जोड़ियो वियो उन में डॉलर घटि क़ीमत में मिले पियो। अवां छा था सम्झो त अगरि पाकिस्तान खे ईंदड़ कुझु हफ़्तनि में, तक़रीबन 3 हफ़्तनि में को ग्रीन सिग्नल IMF तरफ़ां मिले थो, या जेके दोस्त मुल्क इंतज़ार में आहिनि IMF सां डील थिए उन खां पोइ हू पैसा ॾींदा, अगरि उहो नथो थिए त पोइ सूरत हाल केॾांहुं वेंदी?
सर तव्हांजो क्वेश्चन जेको आहे इहो ॾाढो सिग्निफिकेंट आहे। तव्हां इहो सोचो कि IMF असांखे चयो आहे कि असां मार्च में ॻाल्हाईंदासीं, मार्च में। हाणे मार्च में जॾहिं तव्हां वेंदव त इंटरनेशनल एजेंसीज़ वेठियूं आहिनि, छोकी हाणे हुन टाइम ते हिननि खे या त इलेक्शन अनाउंस करिणो आहे या त का ॻाल्हि थींदी। त हाणे IMF जेके इंटरनेशनल एजेंसीज़ आहिनि उहे कॾहिं इहे त न चाहींदियूं कि असां पुराणे सेटअप सां ॻाल्हायूं। हू त हमेशह ई चाहींदियूं कि असां नए सेटअप सां ॻाल्हायूं, छोकी नई डिमांड सां गॾु असां मार्केट में अचूं। ईअं त कॾहिं बि न आहे। त इहो आवाज हींअर इहो जेको आहे इहो ॾाढो इशू आहे हिन गवर्नमेंट लाइ। आवाज़ अचे पई मुंहिंजी सर? जी जी, तव्हांजी आवाज़ अचे पई। जी सर। ठीकु आहे। मतलब कि हींअर जेको IMF जो मेन इशू इहो आहे कि जॾहिं हुननि मार्च ताईं टाइम ॾिनो आहे, डार साहब विया नेबरिंग कंट्रीज़ वटि, फ्रेंड कंट्रीज़ मां कंहिं बि उन्हनि खे हींअर पैसा न ॾिना। सभिनी उन्हनि खे मना कयो, चयो असांजा पुराणा ई मौजूदु आहिनि, हुन बि तव्हांखे रिजर्व्स में रखो, हुनखे बि तव्हां ख़र्च न कयो, फ़िलहालु रिजर्व्स में रखो। ऐं जॾहिं IMF सां बि तव्हां ॻाल्हि करणु वेंदव त IMF जो बि इहो ई इंटरनेशनल एजेंसी आहे। IMF हमेशह ही चाहींदी कि असां नए सेटअप सां, जॾहिं हू मार्च में ॻाल्हाइनि था त अप्रैल में ऑलरेडी हिकिड़ो नओं सेटअप ईंदो। हाणे हुन खां पोइ बजट ईंदो। हाणे तव्हां इहो सोचो कि बजट अगरि इंटरिम गवर्नमेंट पेश करे थी या बजट अगरि करंट गवर्नमेंट प्रेज़ेंट करे थी त हुननि वटि पैसा आहिनि ई कोन, कंहिं तरीक़े सां कंदी। त इहो नॉर्मली जेको बर्डन आहे, सिधो बर्डन जेको आहे इहो असांजे माण्हुनि वटि ट्रांसफर थींदो। हाणे असां IMF जी ॻाल्हि था कयूं त IMF वटि असांजो चोॾहों प्रोग्राम हले थो जेको, ऐं IMF हिन ते ॾाढो ख़ुशि आहे कि असां वटि कंटिन्यू। कहिड़ी अहिड़ी बैंकिंग आहे या कहिड़ी अहिड़ी इंडस्ट्री आहे जेकी न चाहींदी कि तव्हां असांखां लोन वठो, ऐं लोन वठण खां पोइ तव्हां असांखे उनखे हर दफ़ा हू हिकिड़ी नई शर्तूं प्रेज़ेंट कंदा। हींअर बि जेकी IMF शर्तूं तव्हांखे प्रेज़ेंट कयूं आहिनि, हुन में ॿ मेन शयूं आहिनि। बाबा रेवेन्यू जनरेशन करे ॿुधायो। जॾहिं रेवेन्यू जनरेशन जी ॻाल्हि थींदी आहे त उहे इहे चवंदा आहिनि, ॿ ऑप्शंस आहिनि तव्हां वटि। नंबर 1, इनडायरेक्ट टैक्स इम्पोज कयो माण्हुनि जे मथां, जंहिंजे थ्रू तव्हांखे रेवेन्यू जनरेशन थिए। नंबर 2, हू हमेशह ॻाल्हि कंदा आहिनि पावर जनरेशन जी। हू इहे चवंदा आहिनि कि तव्हां ट्रू कॉस्ट, मतिलबु एक्चुअल कॉस्ट माण्हुनि खां नथा वठो, जेकी ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे। हू सही था चवनि कि जहाँ एक्चुअल कॉस्ट में जंहिंमें बिजली प्रोड्यूस कयो था उहे पैसा तव्हां माण्हुनि खां नथा वठो। जॾहिं हू माण्हुनि खां वठण था वञूं त उहो बैकफायर थो करे। जॾहिं बैकफायर थो करे त इहो इशू आहे। पोइ हिते हिकिड़ी ॿी क्वेश्चन हिननि जो IMF जो ईंदो आहे कि तव्हां शयुनि खे पोइ प्राइवेटाइज़ वारे पासे खणी वञो। हाणे तव्हां जॾहिं प्राइवेटाइज़ेशन वारे पासे शयुनि खे खणी वञो था त ऑलरेडी तव्हांजो एजुकेशन प्राइवेटाइज़्ड आहे, पाणी प्राइवेटाइज़्ड आहे, इलेक्ट्रिसिटी प्राइवेटाइज़्ड आहे। जेकियूं बेसिक शयूं आहिनि तव्हां हू ऑलरेडी प्राइवेटाइज़्ड आहिनि। तव्हां माण्हुनि खे बेनिफिट कहिड़ो ॾींदव जंहिंजे थ्रू तव्हांखे उहो रेवेन्यू जनरेशन थिए। ऐं जेके बि इम्पोर्ट बिल आहे तव्हांजो, तव्हां इहो हिस्ट्री खणी करे ॾिसो, इम्पोर्ट बिल तव्हांजो नॉर्मल माण्हू वटां नथो थिए। इहो हमेशह तव्हांजो इलीट वठां थो थिए, छोकी इलीट तव्हांजो ऑटोमेशन जी मशीनरी थो घुराए, इलीट तव्हांजो ऑयल ज़रा थो उनजो घुराए। सिधो सो तालुक एलीट क्लास सां आहे। बिल्कुलु जी मां दुरुस्त पिया चओ। पाण हिन ते वधीक प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं हिन वक़्तु जेका मुल्की मुआशी सूरत आहे उन बाबति। वक़्तु हिकु ब्रेक जो असां सां गॾु। प्रोग्राम में एक बार बीर बलीकार। डॉक्टर साहब ये बताइएगा, जो इस वक्त हम सूरत हाल देख रहे हैं, ज़ाहिर इन्फ्लेशन के हवाले से जो हमें चीज़ें नज़र आ रही हैं उसमें ना हुकूमत का कोई कंट्रोल नज़र नहीं आ रहा, और मुसलसल हमें वो 20% से ज़्यादा मजमूई तौर पर मुल्क के अंदर नज़र आ रही है। आटे की कीमत अब जाकर 150 रुपये तक पहुंची है। जो इस वक्त सूरत हाल है, IMF के साथ अगर मामला तय हो जाते हैं, जो इस वक्त जिनमें भी हमें डेडलॉक नजर आ रहा है, उसके बाद इन्फ्लेशन की सूरत हाल को कहां पर आप देख रहे हैं? देखिए मेरा सर, ये अगर इन्फ्लेशन की जहाँ तक बात है, अगर IMF से मुज़ाकरात कामयाब भी हो जाते हैं ना, तो इन्फ्लेशन का कंट्रोल करना मैं समझता हूँ इस वक्त पॉसिबल नहीं है। उसके बावजूद, क्योंकि मल्टीपल रीजन है। एक जो बहुत इंपॉर्टेंट रीजन है वो ये कि जो एक्सचेंज रेट में डेवल्यूशन हुई है पाकिस्तान की करेंसी की, तो जो इम्पोर्ट बिल बढ़ा है और वो कमोडिटीज जो इम्पोर्ट होती हैं उनकी प्राइस किसी भी तरह कम उस वक्त तक नहीं हो सकती जब पाकिस्तानी रुपये की वैल्यू एप्रिसिएट नहीं करती। उसकी कोई पॉसिबिलिटी नज़र नहीं आती। IMF के बाद जो पैसे आएंगे उससे ये ज़रूर होगा कि मजीद इन्फ्लेशन क्रिएट नहीं होगा, लेकिन जिस जगह प्राइस लेवल पहुंच चुका है वो कोई वापसी नहीं हो सकती, उससे रिटर्न नहीं हो सकता। दूसरी ये कि एग्रीकल्चर कमोडिटीज़ को देखें, फ्लड के बाद की जो सिचुएशन है उसके और फ्लड की वजह से जो इमेजेस आए हैं
تو ایگریکلچر پروڈکٹ یقیناً اس پہ بہت نیگیٹو اثر پڑا ہے، ایگریکلچر پروڈکشن پہ اثر پڑا ہے، ایلڈ پہ اثر پڑا ہے. تو وہ ایک ایسا ایسپیکٹ ہے کہ اس کی وجہ سے انفلیشن جو ہے، خاص طور پہ فوڈ پرائز انفلیشن جو ہے، اس پہ اس کا امپیکٹ کیا ہے. تیسری ایک اور چیز آپ نے ابھی تھوڑی سی ڈسکس بھی کی تھی. دیکھیں ہم نے جو ٹریڈ ایگریمنٹ اب کیا ہے آفٹر جب طالبان نے کنٹرول لیا ہے افغانستان کا، اس کے بعد جو ہمارا ایگریمنٹ ہوا ہے، تو ہم نے ان کو ایک طرح سے فیسیلیٹیٹ کیا ہے کہ ان سے روپیز میں ٹریڈ ہم نے الاؤ کیا ہے، وہ پاکستانی روپیز میں پیمنٹ کر سکتے ہیں. ہم نے یہ خود ان کو اس لیے پرمیشن دی کہ ان کے جو ڈالرز ہیں، ان کے جو اکاؤنٹس ہیں، وہ فریز کیے گئے ہیں یو ایس میں، ان کے پاس ڈالرز کی شارٹیج ہے. اس کے کانسیکوینس میں دیکھیں دو چیزیں ہوئی. ایک تو یہ سگنیفیکنٹ نیوز ہے اور یہ بہت سارے سورسز نے اس کو کنفرم کیا ہے کہ افغانستان میں پاکستان سے ڈالر جاتے ہیں، وہ آتے ہیں یہاں اوپن مارکیٹ سے خریدتے ہیں اور اپنی ضروریات کے لیے وہ ڈالر جو ہے وہ یہاں سے پرچیز کر کے لے جاتے ہیں، جس سے پاکستان میں ظاہر ہے ڈالر کی قدر جو ڈالر کی ویلیو اور ڈیمانڈ بڑھی ہے، اور ڈیمانڈ بڑھنے کی وجہ سے ڈالر کے پرائز میں بھی اضافہ ہوا ہے. پھر پاکستانی روپی نے ڈی ویلیو کیا ہے. دوسرے جب ہم ان سے روپی میں ٹریڈ کرتے ہیں تو مجھ سے انڈسٹری کے لوگوں نے یہ کافی ڈیٹیل میں ڈسکس کیا کہ اس میں ایک پرابلم دیکھیں یہ ہے، اور گورنمنٹ بھی چاہتی ہے کہ یہ چیز نہ ہونے پائے، لیکن اس کو روکا نہیں جا سکتا. وہ یہ ہے کہ وہ چیزیں جو ہم مینوفیکچر کرتے ہیں پاکستان میں بناتے ہیں، اور ان کا را مٹیریل ہم باہر سے امپورٹ کرتے ہیں. جب جس طرح فارماسیوٹیکل کی چیزیں ہیں، کیمیکلز کی چیزیں ہیں، اور بہت ساری مینوفیکچرنگ گڈس ہیں، وہ پاکستان میں بنتی ہیں، لیکن ان کا را مٹیریل، مشینری، پلانٹ، اسپیئر پارٹس، وہ ہم ڈالر پے کر کے باہر سے منگواتے ہیں. وہ چیزیں جب ہم افغانستان روپیز میں بھیجیں گے تو افغانستان کو ہم روپیز میں بھیج رہے ہیں، لیکن ان کا را مٹیریل تو ہم ڈالر میں منگوا رہے ہیں نا باہر سے. تو ڈالر سے پے ہمیں ڈالر کرنے پڑ رہے ہیں، لیکن وہی چیزیں ہم مینوفیکچر کر کے پھر اس میں کنورٹ کر کے افغانستان کو اگر روپیز میں بھیجتے ہیں تو یقینی طور پہ ہمیں ڈالر کی پیمنٹ زیادہ کرنی پڑ رہی ہے. اگرچہ گورنمنٹ نے یہ بالکل اچھا اس میں اگر ڈاکٹر صاحب اس کو آسانی میں یہ بتایا جائے، اس کا مطلب یہ ہے کہ ظاہر گزشتہ سال طالبان کی حکومت آنے کے بعد جب اکاؤنٹ فریز کیے گئے تو اس کے بعد سے پاکستان ہی افغانستان کو چلا رہا ہے، ڈالر کے مد میں جو مسلسل ڈالر وہاں پر جا رہا ہے وہ یہاں سے ہی پاکستان سے ہی جا رہا ہے، جو بھی خرچ ہو رہا ہے وہاں پر. ایسا یہ وہ بے شک روپیز، وہ بے شک کرنسی کی فارم میں جا رہا ہے یا کموڈیٹیز کی شکل میں جا رہا ہے کہ تاکہ ان کے لیے ہم چیزیں منگوائیں اپنے ملک میں اور پھر ہمارے ملک میں مینوفیکچر ہو کے وہ ان کو بھیج دی جاتی ہیں. تو ہم تو ڈالر میں ہی پے کر رہے ہیں نا، ڈالر کا. اور اب دیکھیں یہ بالکل پیریڈ کو انسائڈ کرتا ہے. جب وہاں پہ طالبان کی حکومت آئی، پاکستان میں کرنسی کا یہ بڑا کرائسس جو ہے اس وقت شروع ہو رہا ہے. تو یہ ظاہر ہے کہ وہ ایک بٹن تو پڑا ہے پاکستان کی اکانومی پہ، وہ اور اس پہ ہمیں چاہیے کہ ہم سفارتی طور پر صرف یہ علاقے سے بات کریں یا ان کنٹری سے جہاں ان کے ڈالر رکھے ہیں. نہیں ڈاکٹر صاحب اس میں ایک اور معاملہ بھی سامنے آ رہا تھا جو آپ نے ذکر کیا. ظاہر ہے اس پوری صورتحال میں ہم نے یہ بھی دیکھا ہے افغانستان کی صورتحال میں خاص طور پر وہاں پر جو ٹریڈ ہو رہی ہے یا پھر جو ڈالر وہاں پر جا رہا ہے وہ مکمل طور پر ایک انڈاکومنٹڈ اکانومی ہے، اکاؤنٹس نہیں ہوتے. اس کی وجہ سے آپ سمجھتے ہیں کہ ایک تو اس کا اثر اوپن مارکیٹ میں جو ہم دیکھ رہے ہیں کہ 20 سے 30 روپے کہیں کہیں پر زیادہ بھی ڈالر مہنگا جا رہا ہے، اس کی ایک یہ وجہ ہے، اور دوسرا یہ کہ ریمیٹنسز پر بھی اس کا اثر پڑا ہے. دیکھیں وہ تو یقینی طور پہ بات ہے کہ وہاں جو جا رہا ہوگا ڈالر وہ اوپن مارکیٹ سے جا رہا ہوگا. وہ کوئی آفیشیل چینلز کے لیے بہت مشکل ہے کہ آفیشیل چینل سے گورنمنٹ ریسٹرکشن لگاتی ہے، بہت سارا بارڈر مینجمنٹ کی جاتی ہیں، حتیٰ کہ یہاں تک بھی ایک ریسٹرکشن لگائی گئی ہے کہ وہ چیزیں جو پاکستان میں مینوفیکچر ہوتی ہے اور ان کا را مٹیریل ہم ڈالر میں پے کرتے ہیں وہ پھر روپیز میں نہ بیچی جائیں. لیکن اس پہ عمل کرنا اتنا آسان نہیں ہے، جہاں اتنا لمبا آپ کا بارڈر ہو اور یہ بہت سافٹ بارڈر ہو جہاں پہ، تو وہ مینیج کرنا مشکل نہیں ہے. آپ یہ سمجھیں کہ باہر سے جو چیز ہم منگوا رہے ہیں، جو امپورٹ چیزیں کر رہے ہیں، اس میں بہت ساری چیزیں ایسی ہیں جو افغانستان کے لیے امپورٹ ہوتی ہیں، وہ پھر پاکستان میں آ کے جو ہمارا ان سے افغان ٹرانزٹ ایگریمنٹ ان کے سے وہاں چلی جاتی ہیں. وہ ظاہر اس پر مجموعی طور پر ڈالر پر اثر پڑ رہا ہے. آغا صاحب اما بدائے جو جکا بھی اسا صورتحال مسلسل ॾिसूं पिया जंहिंजो डॉक्टर साहब ज़िक्र कयो ऐं उन में ख़ासि तौर ते जॾहिं बि इन क़िस्म जी का सूरतहाल पैदा थिए थी, ज़ाहिरा इसहाक डार ज़िक्र करे थो त असां डिफॉल्ट न थींदासीं ऐं उन तरफ़ मामला हुकूमत खणी वञण जी कोशिश करे पई, पर जे उन सां गॾु असां ॾिसूं पाकिस्तान खे जेको कर्ज़ वापसि करणो आहे मार्च ताईं तक़रीबन $8 अरब, उन सां गॾोगॾु असांखे जेका ॿी सूरतहाल नज़र अचे पई, अगरि
IMF सां पैसा अची वञनि या दोस्त मुल्कनि खां पैसा अची बि वञनि पोइ बि सूरत हाल इन ई क़िस्म जी हूंदी, शर्तूं सख़्त आहिनि IMF जो, उहे सभु इन्फ्लेशन जी सूरत में असांखे हेठीं सतह ताईं अवाम वटां ई निकिरंदे नज़र ईंदियूं, छो त वॾो इनसार उन ते ई हुजे थो जेका बि टैक्स जनरेट थिए थी मुल्क अंदरि। त किथे अवां ॾिसो पिया ईंदड़ कुझु महीननि में इन्फ्लेशन जी सूरत हाल खे? सर इन्फ्लेशन अगर मां स्ट्रेट तव्हांखे चवां त इन्फ्लेशन त वेंदो अञा वधंदो, इन्फ्लेशन त अञा वधंदो, छोकी तव्हां इन्फ्लेशन कंट्रोल करण लाइ का मेजर्स ई न यूज़ कया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे, मां हींअर 2 मिंट पहिरीं चेक कयो इंटरनेट ते, त इवन असांजो पाकिस्तानी रुपयो एतिरो डिवैल्यू थी वियो आहे कि अफगानिस्तान बि 2.56 ते अफगानी अची वियो। त हिन जो मतिलबु इहो आहे कि असां वर्स्ट ट्रेंडिंग करेंसी आहियूं हीअं, ऐं हीअ असांजो कुझु अरसे खां पोइ वर्स्ट ट्रेंडिंग करेंसी में 4थे नंबर ते आई गेस या 6 नंबर ते असां मौजूदु आहियूं हींअर। अगरि इहा सिचुएशन कंटिन्यू रही त इन जो मतिलबु इहो आहे कि फूड इन्फ्लेशन हिते ज़रूरु ईंदो। फूड इन्फ्लेशन इन करे जो हींअर जेकी फ्लड वग़ैरह आया, फ्लड वग़ैरह जे करे बि हिते सुपर साइकिल हुयो, सुपर साइकिल वॉर जेको असां ॾिसी आयासीं यूक्रेन ऐं रशिया जी, हुन वॉर खां पोइ हिकिड़ो सुपर साइकिल हलियो, छोकी किथे रशिया खे रेमिटेंसिस ॾियणा हूंदा, पंहिंजा पैसा ॾियणा हूंदा ईस्टर्न यूरोप में, हू न पहुचाए सघिया हुतां खां, ऐं हिन सॼे सिचुएशन में ट्रेड इफेक्ट थी विया अराउंड द वर्ल्ड, रुगो ट्रेड। रशिया किथे सप्लाई कंदो शयूं, यूक्रेन किथां इंपोर्ट कंदो, पाकिस्तान किथां कंदो, इन सॼी सिचुएशन में जॾहिं ट्रेड तव्हांजो इफेक्ट थिए थो, हिन जो मतिलबु इहो आहे कि तव्हां कंट्री खे सस्टेन नथा करे सघो, ऐं ईअं ऑलरेडी पाकिस्तान इनॉर्मस इंपोर्ट करे थो। हाणे इन्हनि कुझु मेजर्स वरिता आहिनि, सॉवरन डेट पे कई आहे, हाणे नेक्स्ट ईयर असां ॾिसूं। IMF खे मां वरी थो चवां कि IMF तव्हां सां डील मुश्किल करे अगरि मार्च ताईं कहाणी वञे थी त, इन करे हाणे क्रिसमस जूं मोकलूं बि आहिनि ऑब्वियसली, ऐं दोस्त कंट्रीज़ बि पाकिस्तान जी सिचुएशन खे बहितर तरीक़े सां ॾिसनि था, पॉलिटिकल इंस्टेबिलिटी उरूज ते आहे हींअर, ऐं उन जी वजह खां बि IMF बि इंटरनेशनल एजेंसी। अगर साहब इहो ॿुधाइजो, अगर ज़ाहिर मार्च ताईं ही मामलो वञे थो, IMF सां का वाज़े ॻाल्हियूं नथियूं थियनि इन मामले जे हवाले सां, दोस्त मुल्कनि जो हवालो ॾिनो, हिक खां त असां रीशेड्यूल करायो आहे, ॿिया मुल्क बि पॉलिटिकल सिचुएशन जे करे नज़र रखनि था, अगर पैसो नथो अचे फॉर एग्जाम्पल मार्च ताईं, केॾां वेंदी सूरत हाल पर? सर अगरि मार्च ताईं पैसो न आयो त पोइ तव्हांखे कुझु अल्टरनेट ॻोल्हणो पवंदो, पोइ तव्हांखे इहे ई सॼी शयूं अवाम ते डाइवर्ट करणियूं पवंदियूं, को ॿियो ऑप्शन मौजूदु न आहे। जॾहिं अवाम ते शयूं डाइवर्ट करणियूं पवंदियूं, पोइ मूंखे सम्झ में नथो अचे कि हाणे अवाम कंहिं तरीक़े सां रिटेलिएट कंदी। ऑलरेडी फूड क्राइसिस लॻो पियो आहे, शयूं मिलनि कोन थियूं, ऐं तव्हां उनखे लोकली अगरि डिमांड वरी वधाईंदव त हाणे माण्हुनि जी पहुच खां हिकिड़ी शइ ऑलरेडी परे आहे, हाणे त बिल्कुलु ई माण्हू वधी वेंदा इन्हनि शयुनि में, हाणे सस्टेन न करे सघंदा। ऐं हिन दौरान में हुकूमत खे खपे कि हाणे पॉलिटिकल छॾे करे को इकोनॉमिक एडवाइज़र्स अहिड़ा वठी अचनि जेको इकोनॉमिक सेटअप वठनि, जेको एटलीस्ट हिकिड़ो लॉन्गर पीरियड लाइ हुजे, साल लाइ, जेके बेस्ट उनखे पॉसिबल रिज़ल्ट्स खणी ॾियनि, जेके पॉलिटिकल हींअर इलीट नथी करे सघे। जॾहिं तव्हां इकोनॉमिस्ट वठी ईंदव तव्हां वटि, त एटलीस्ट तव्हांखे ख़बर पइजी वेंदी कि किथे तव्हां लैक था कयो ऐं किथे तव्हांखे टैक्सेशन सिस्टम बहितर करणो आहे। तव्हां छा कयो आहे, पुराणे जेको बजट आयो उनखे मल्टीप्लाई बाय 1.15% करे छॾियो आहे, तव्हां नओं बजट ठाहे करे प्रेज़ेंट करे छॾियो आहे, ऐं उन में बि तव्हां एतिरो ब्लंडर कयो आहे कि तव्हां उन में चाइना जा जेके पैसा मिलिया उहे हणी विसरी विया हुआ। त सिचुएशन असां वटि हींअर इलाही केओस वारी आराम सां पैदा थिए थी, पर अलाह बहितर करे, वक़्त सां गॾु अगरि असां इनखे टैकल न कयोसीं, ऐं हाणे शइ आहे इम्प्लीमेंटेशन जी, मुंहिंजी नज़र में हाणे इम्प्लीमेंटेशन जी जॾहिं बि शइ हूंदी आहे त उते असांखे माइक्रो वञिणो पवंदो आहे इम्प्लीमेंटेशन में। हाणे इन इम्प्लीमेंटेशन जो मतिलबु इहो आहे कि तव्हां सेक्टर ॻोल्हियो, एग्रीकल्चर फॉर एग्जाम्पल, त एग्रीकल्चर खे हाणे तव्हां R&D सां लिंकअप कयो, लिंकअप करे तव्हां हाणे हणी ॾिसो कि किथे सीड्स असांखे खपनि, किथे पाणी जी जनरेशन असांखे खपे, किथे पाणी यूटिलाइज़ करणु असांखे प्रॉपर खपे। हाणे तव्हां ओपन न करे छॾियो, माइक्रो लेवल जा जेके क़दम आहिनि उहा अवां सम्झो पिया त हिन वक़्त खां ई खणण जी ज़रूरत आहे। वॾी महिरबानी अवां जी आगा माद नबी साहब, डॉक्टर अयूब महर साहब, थैंक यू सो मच फॉर ज्वाइनिंग। हिन वक़्तु मुल्की मईशत जी सूरत हाल इंतहाई ख़तरनाक हद ताईं पहुची चुकी आहे। हुकूमत वटि हिन वक़्तु ॿ ऑप्शन्स आहिनि
हिकु ऑप्शन IMF वटि वञे ऐं IMF जूं ॾुखियूं शर्तूं तस्लीम करे ऐं ॾुखियूं शर्तूं तस्लीम करणु मतिलबु त महांगाई में इज़ाफ़ो थियणु। ॿियो जेको ऑप्शन आहे डिफॉल्ट वारो ऐं उहो जंहिं तरफ़ सूरत हाल वञे पई, हुकूमत इहो चए पई त उन तरफ़ असां न वेंदासीं ऐं उन खां अॻु ई को बंदोबस्तु थी वेंदो मुल्क अंदरि। अगरि उन तरफ़ बि सूरत हाल वञे थी त पोइ महांगाई उन खां बि वधीक थींदी। जेका बार बार सूरत हाल साम्हूं अचे पई, हुकूमतूं ज़िम्मेदार IMF खे करार ॾियनि पयूं, पर हक़ीक़त इहा आहे त जेका नाइली आहे उहा हुकूमतुनि जी आहे ऐं हीउ जेको सॼो इकोनॉमिक क्राइसिस असांखे नज़र अचे थो उन जी शुरूआति इमरान ख़ान जे दौर खां थी हुई ऐं उन जी जेको बुनियादु विधो वियो इमरान ख़ान तरफ़ां उहो हिन ई साल विधो वियो हो फेबरवरी में, ऐं उन फेबरवरी में IMF जे मुआदे जी ख़िलाफ़ वर्जी कई। जॾहिं पेट्रोल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो करणो, पेट्रोलियम लेवी जी सूरत में कर्ज़ वापसि करणो, उन वक़्तु इमरान ख़ान मुखालफ़त कई। उन बाद IMF उन खां वधीक ॾुखियूं शर्तूं रखियूं। जॾहिं हीअ हुकूमत आई मिफ्ता इस्माइल जे दौर में, मिफ्ता इस्माइल इन क़िस्म जा फ़ैसिला कया, ख़ासि तौर ते पेट्रोल वधाइण जा। वरी सागदार आयो जंहिं पारां इहो चयो वियो त असां डॉलर खे कंट्रोल कंदासीं, जेको बि हिन वक़्त ताईं नाकाम नज़र अचे पियो। डॉलर कंट्रोल न पियो थिए, रिज़र्व्स मुल्क अंदरि मुसलसल तेज़ी सां ख़तमु थियनि पिया, कर्ज़ पाकिस्तान खे नथो मिले, महांगाई उरूज ते आहे ऐं हुकूमत जे लाइ सभ खां वॾो चैलेंज इहो ई नज़र अचे पियो ऐं शायदि उन जे लाइ पॉलिटिकल लॉस बि हुकूमत खे करणो पियो। इन सां ई प्रोग्राम जो पुॼाणी त पोइ पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त।